जी पाण मौजूद आहियूं ॻोठ उमर ड्रिग में मुगवी अब्दुल हमीद ड्रिग जे घर में पाण मौजूद आहियूं। अब्दुल हमीद ड्रिग जेको गुड्डू में खीर जो वापार कंदो हो, जेको राति देर सां गुड्डू में खीर खपाए वापसि घर अची रहियो हो त 17 ॾींहं वटि हथियारबंदनि हुनखे जेको आहे त सौट समेत अगवा कयो। सौट इमरान मोटरसाइकिल सां गॾु हुयो। कुझु फ़ासिलो पंधु करे हथियारबंद इमरान खे ज़ख़्मी करे छॾे अब्दुल हमीद ड्रिग खे खणी हू पाण सां कचे तरफ़ हलिया विया आहिनि। इन सही सूरत हाल ते पाण एस जो गुडू सां ॻाल्हि ॿोल कईसीं त उनजो बि इहो चवणो हो त असीं कचे तरफ़ वियल आहियूं, कोशिशि में लॻा पिया आहियूं त अब्दुल हमीद खे कहिड़े ग्रुप जेको आहे धाड़नि जे अगवा कयो आहे। हिन वक़्तु ताईं मुगवी जे घर में रोज़ राड़ो आहे। मुगवी जे घर में केरु मर्द मौजूदु न आहे। ॿारनि जो चवणु आहे त जेके घर जा वारस आहिनि असांजा हू कचे तरफ़ वियल आहिनि मुगवी जे पोयां, पर हिन वक़्तु घर में केरु मौजूदु कोन आहे। घर में रोज़ राड़ो आहे। हीअ अब्दुल हमीद ड्रिग इंतिहाई ग़रीब घरनि सां तालुक़ु रखे थो। घर में कुझु बि कोन आहे। जेके फोटे असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीउ घर बिल्कुलु हिकु ग़रीबाणो घर आहे। हू खीर जो वापारु करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो, जेको हिन वक़्तु अगवा थी वियो आहे। हिन जे घर में रोज़ राड़ो आहे।